सर हथ में सिर सिंगारीन नारियूं नाज़ करीन राजा रात रमगियो। अॼु उन माण्हूअ जी यादि में असीं गॾु थिया आहियूं जेको ख़ानदानी तरह हिन रंग में रचियल हो, जंहिंजो चाचो मंसूर वैरागी, जलील अबड़ो ऐं साईं रशीद, उन खां अलावा संदसि नानू ग़ुलाम हालाई, साकी अबड़ो, ए सिंध जा एॾा वॾा यगाना शाइर हुआ जिन हिन गुलाब जे गुल जी तरबियत कई, जिन हुनखे तिरछो जीअं पत्थर खे जेको संग तराश आहे तरशींदो आहे, ईअं हिन जी तरबियत थी। ऐं छा त जादू हो, छा त हिन माण्हूअ जो आवाज़ हो, छा जॾहिं महफ़िल में बीहंदो हो त सन्नाटो छांइजी वेंदो। असांजो त पिरी प्यारो हो, असांजो त एॾो नुक़सानु थियो आहे जो असीं भरे ई कोन था सघूं। हिकिड़ो माण्हू जंहिं जीअण जो उत्साह ॾिनो हुजे, जंहिं जीअण जी जला ॾिनी हुजे, त मरण मूंसी आओ पुठी थो पंध कयां, जंहिं मौत खे शिकस्त ॾियण जूं ॻाल्हियूं कयूं हुजनि, उहो असांखां ईअं वियो हलियो। संदसि शाइरी तव्हां ॾिसो त केॾी शाइरीअ में रिदम हो, केॾी शाइरी फ़ौलनि फ़ौलनि ते ठहियल हुई। कंपेयर, बहितरीन कंपेयर, शाइर, अदीब, समाजी वर्कर ऐं दोस्तनि जो दोस्त। जिते जॾहिं बि हुनखे सॾु थियो त खिलंदो ईंदो हो, हुनजी शिकिल, हुनजो हुलियो चोॾीअ जे चंड मिसल हो न। उन करे हुन माण्हूअ जेकी इर्तिका कई, सफ़र कयो हिन सोसाइटीअ में, उहो वॾो हिकिड़ो ख़ाल पैदा थियो आहे, आवाज़ जो ख़ाल पैदा थियो आहे, हिकिड़े शाइर ऐं कवीअ जो ख़ाल पैदा थियो आहे, हिकिड़े दोस्त ऐं महबूब जो ख़ाल पैदा थियो आहे। हाला खे त ईअं सम्झो त सुञूं करे वियो। हाला ॾांहुं जॾहिं ॾिसूं था त सुहेल यादि थो अचे, रोअण थो अचे त असांजो वींझार, असांजो महबूब हिते रहंदो हो, जंहिंजो आवाज़ जादूअ वारो हो। त हुन कंपेयरिंग दौरान रेडियो ते या ॿिए हंधि पंहिंजी जेका असरात, पंहिंजी जेका लहजा अहिड़ा छॾिया जो उन ॾींहुं जॾहिं मूंखे ख़बर पई को दोस्त वेठो अची त हुनजी तबियत सही कान्हे, त मूंखे ख़बर कोन हुई, मूं फ़ोन कईमांसि, मूंखे चई मुंहिंजी तबियत सही आहे ऐं घरु अची वियो आहियां। त मुंहिंजे लॻे हिते घरु आयो आहे, मूं फ़ोन कईमांसि, आउं अचां थो, चईंदो आउं इस्लामाबाद आहियां। सॼी हुन में डेर विर्थ त हिकिड़ा माण्हू जेके हूंदा आहिनि उहे ॿियनि खे जीअण जो ॾांहुं ॾींदा आहिनि। सुहेल जीअण जो ॾांहुं ॾेई वियो, पंहिंजे अदब जे ज़रिए, पंहिंजे शाइरीअ जे ज़रिए, पंहिंजे समाजी वर्क जे ज़रिए। तव्हां ॾिसो त हू सया हो, जबलनि, ॿूटनि, हुनज़ा, कॾहिं केटूअ ते, कॾहिं किथे। हीउ असांजो सिंध जो हिकिड़ो सफ़ीर हो जेको उते वेंदो हो ऐं उहे शयूं शेयर कंदो हो, उते जे तरक़ीअ, उते जे रोडनि रस्तनि जा हिते भेटा कंदो हो। उन करे शाइर जेके हूंदा आहिनि उहे माण्हूअ जो अक्स पेश कंदा आहिनि, समाज जो अक्स पेश कंदा आहिनि, समाज जी सॼी माहियत ॿुधाईंदा आहिनि। इन करे अबड़ा बिरादरीअ जो हीउ जेको गुल हो उहो असांखां छिजी पियो। हुन जूं यादूं, हुन जूं मोहबतूं, हुन जा प्यार असांजे दिलि में रहंदा। ऐं अॼु बि असां ईअं सम्झूं था त हीउ नंढिड़ो असां वटि सुहेल जे सूरत में मौजूदु आहे ऐं अलाह हिन खे उहा हिमत ऐं उहा ॾात ऐं उहो जोश ॾींदो त पंहिंजे वालिद जे नक्शे क़दम ते हले। ऐं ॿिया जेके शकील वारा वेठा आहिनि, दोस्त वेठा आहिनि, उहे सभु मन जेके अबड़ा हाला जा अबड़ा आहिनि उहे सभिनी में ॼण हिकिड़ो ज़रखेज़ ई आहे।
जंहिंसां बि ॻाल्हाईंदे त शाइरीअ में ॻाल्हाईंदा। अहिड़ो उन्हनि जो अंदाज़ आहे, तरबियत आहे। त उन्हनि माण्हुनि मां हिकिड़ो माण्हू जेको हो, जेको ॾसु ॾींदो हो जीअण जो, उहो वियो हुयो। उन करे ही असांजे सियासी ख़ाल आहे, असांजो दोस्त बि हो, अदीब बि हो, ऐं उन सां गॾु शाइर बि हो। त ही शाइरीअ में हिकिड़ो तमामु वॾो ख़ाल पैदा थियो आहे जेको भरे नथा सघूं, ऐं अलाह उनखे जन्नत नसीब कंदो। अॼु असीं हुन जे विछोड़े ते गॾु थिया आहियूं त माण्हूअ खे मरणो त हूंदो आहे। उहो चयो न कबीरा माना जॾहिं आऊं ॼाओसि पे त जग खिलियो पई, जॾहिं वञा पियो त जग रोए पियो। त असां जो माण्हू जेकॾहिं अहिड़ो किरदारु अदा करे वञे, अहिड़ो बिहेवियर अदा करे वञे जो जॾहिं माण्हू हिन दुनिया मां वञे त हुनखे यादि कयो वञे। त अॼु असीं सुहेल खे तव्हां ॾिसो, हैदराबाद, हाला पुराणा, सॼी सिंध में सुहेल जा जेके मदान हुनखे यादि कनि पिया। अॼु असीं बि उन सिलसिले में गॾु थिया आहियूं। दानिश अकेडमी वारनि दोस्तनि खे जस हुजे, जंहिं पंहिंजे महबूब दोस्तनि खे, पिरी प्यारनि खे विसारियो कोन्हे। दानिश साहिब जूं इहे क्वालिटियूं आहिनि, मुहबतूं आहिनि, छो त हीउ मुहबती इंसानु आहे। ऐं मुहबत पाए मन में जेके हिन मुहबती मेड़िया आहिनि, तव्हां सभु जेके सुहेल जे हिन तज़ती मेड़ा खे ते आया आहियो, तव्हां सभिनी खे सलाम ऐं हक़ मौजूदु।